छा थो चई त मां पंहिंजे ई गिचीअ में फंदो ठाहे फिट करे छॾियां। अगरि ई तुंहिंजी गिचीअ में फाही जो फंदो पियल आहे जे साथ ॾींदे न त इन फाही जे फंदे खां बची पने। इन कमु करण खां पहिरीं तोखे भले साईं जे मथां हथु रखी कसम खणणो पवंदो आहे। बसि इहो कमु थी वञे पोइ असांजे साम्हूं इन माई गुलनार खे गोली हणी कंदे पोइ जॾहिं बि तुंहिंजे हुस्न ते नज़र विझंदो आहियां त मुंहिंजूं नज़रूं तुंहिंजी रूह जी गहराई में रही वेंदियूं आहिनि, जिथे मूंखे प्यार ख़ुलूस ऐं वफ़ा मिलंदी आहे। तुंहिंजे हुस्न ते मुंहिंजूं नज़रूं टिकनि ई नथियूं त पोइ मां उनखे कीअं थो पसे सघां। रूडा शिकार हथ अची वियो आहे, हाणे हिन वक़्तु ज़हर किथां आणिजे। जाबिर ख़ान तोखे ज़हर पीआरण जे लाइ हर वक़्तु ही ज़हर पाण सां गॾु खणी घुमंदा आहियूं, सम्झई। जाबिर खे मारण जा ख़्वाब छॾे ॾियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा पंहिंजा वेरी में जाबिर खे बि रूंडे वारा ज़हर ॾेई मारींदा दोस्तों। त सॼी अपडेट तव्हांखे ॾियूं था हिन वीडियो जे अंदरि दोस्तों। त वीडियो खे मुकमल ॾिसंदा ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे दोस्तों। त हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं, चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल थी क्लिक कयो दोस्तों। ई दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो न त पहिरीं त रूंडो जो क़ाइदा जाबिर सां वञी उताक ते मिले थो ॾींहं जे टाइम में दोस्तों, ऐं हुनखे चवे थो त गुलनार खे तूं जेकॾहिं असांजे साम्हूं घुराए हुनखे गोली हणी थो, असांखे इहो इत्मीनान थिए थो त गुलनार जेको आहे ख़तमु थी वई, त पोइ असां तोसां हथु मिलाईंदासीं ऐं तोसां साथ ॾींदासीं, तोसां गॾु हूंदासीं। अगरि जे ईअं नथो करीं त तोखां वधीक जेको आहे त रूंडो आहे। ऐं जॾहिं बि ॻाल्हियूं थियूं त क़ासिम खे अहिड़ो फासाईंदोमांइ जो क़ासिम ते वॾो जो खून लॻाए ऐं क़ासिम खे मारे छॾींदुसि ऐं मां उहो आहे रूंडो। ऐं दोस्तों जाबिर खे रूंडो इहो बि चवंदो त राति जे टाइम में तोखे हिन फलाणी जाइ ते अचिणो आहे ऐं पंहिंजे शर्तनि खां आगाह करिणो आहे त तूं असांजी शर्तनि ते जेको आहे त अमल करींदो या न। ऐं राति जे टाइम में जीअं ई जाबिर जेको आहे त रूंडे वटि पहुचंदो दोस्तों, त जाबिर खे बि ईअं ई पूरो कंदा जीअं हुननि रावल खे ज़हर ॾिनो। ऐं जेको आहे त गुलशेर ऐं दिलशेर ऐं रूंडो गॾिजी करे जाबिर खे जेको आहे त ज़हर ॾियण जी कोशिशि कंदा। पर दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो न त जाबिर हुननि जी सोच खां घणो कमीनो आहे दोस्तों। हू बि पंहिंजो बंदोबस्तु करे ईंदो दोस्तों, जीअं ताकी हू पंहिंजो पाण जे लाइ बचाव वारा माण्हू या कहिड़े बि हिसाब सां हू पंहिंजो बंदोबस्तु जेको आहे त फुल तयारी जेको आहे त करे रखंदो दोस्तों। जीअं ई जेको आहे त रूंडो हुन ते हमले करण जी कोशिशि कंदो त हू पंहिंजा माण्हू घुराईंदो जेके रूंडे वारनि ते अचे क़ाबू पाईंदा दोस्तों। जीअं त हिननि ॿिनि जो टक्कर जेको आहे त हिकु ज़बरदस्त टक्कर आहे जेको आहे त रूंडो जाबिर आहे त हुनजी सोच जेका आहे त शैतानी आहे ॿिन्हिनि जी दोस्तों। हिकु ॿिए खे कॾहिं बि जेको आहे त लोॾे न सघंदा, जेकॾहिं लोॾण जी कोशिशि कंदा त नाकाम ईंदा दोस्तों। बहरहाल जेको आहे त जाबिर खे जेको आहे तक़रीबन जेको आहे त रूंडो मारण जी कोशिशि कंदो ऐं जाबिर खे इहा ख़बर पइजी वेंदी जेको आहे त रूंडो आहे त इहो मुंहिंजो बि सॼणु न आहे दोस्तों। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।